कारकुननि घरशुमारी दौरान थींदड़ बेक़ाइदगियुनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी एहतजाजी मुज़ाहिरा कया। टंडियाला यार में कारकुननि मोहम्मद अकबर मुंगणहार, मीर मोहम्मद बिताफ़ी ऐं अब्दुर रहमान जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। बाडे में कारकुननि ज़ाहिद मंगी ऐं शौकत सूमरे जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे हैदर चौक ते अलामती बुख हड़ताल कई। खैरपुर नाथन शाह में कारकुननि सूमर चांडे जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई। शिकारपुर में कारकुननि ऐं शहरियनि मियां ज़फ़र अबड़े जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई। सुजावल में अवामी तहरीक जे कारकुननि अताउल्ला मेमण जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मेहड़ में अवामी तहरीक जे कारकुननि इम्तियाज़ जतोई ऐं इबरार अबड़े जी अॻवानी में सिनेमा चौक खां रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मोरे में कारकुननि खान मोहम्मद सूमरे, अशरफ लिगारी ऐं अब्दुल हक डाहिरी जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। कुंडरी में कारकुननि मोहम्मद अली जोणे जे ऐं रमज़ान कासखेली जी अॻवानी में रमज़ान मंज़िल खां रैली कढी अमेरिकन चौक वटि धरणो हयो। शाहपुर चाकर में अवामी तहरीक जे कारकुननि डॉक्टर राणो खान कंडाणी ऐं महमूद रक्षाणी ऐं अब्दुल लतीफ़ दाहिरी जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। खैरपुर में अवामी तहरीक ऐं जिस्कम कारकुननि अमजद महसर, सादिक सूमरे, ज़ुल्फ़िकार पोटे, हाकिम जतोई, आसिफ अली शाह ऐं ख़ादिम सिंधीअ जी अॻवानीअ में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मिठी में अवामी तहरीक, STP, जिस्कम ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे कारकुननि वकील वसंत थरी, घनश्याम माल्ही, अबायो जोणे जो ऐं साईदाद हिंगोर जो जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी कश्मोर चौक ते धरणो हयो। जॾहिं मीरपुर माथेली जी ॻाल्हि कजे त GSN मुहाज़ जे सॾ ते शहरनि कारोबार बंदि रखी नज़ीर शेख ऐं रमज़ान कलवर जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे मिठाई चौक अॻियां धरणो हयो। हैदराबाद, लाड़काणे, कंबर, लखी ग़ुलाम शाह, शाहपुर चाकर, शहदादपुर, खाही, गोलारजी, डिगड़ी, सेरी, भान सैदाबाद, मिठियाणी, दौलतपुर सफ़न, कंदकोट ऐं तंगवाणी, कंदकोट ग़ुलाम मोहम्मद, मीरपुर ख़ास, कोठड़ी, मटियारी ॿिनि नंढड़नि वॾनि शहरनि में रैलियूं कढी एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त कराची, हैदराबाद में सिंधी वसतियुनि खे नज़रअंदाज़ करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। हुननि चयो त केतिरनि इलाइक़नि में अञा ताईं घरशुमारी अमलो पहुतो ई नाहे ऐं नाले माते थींदड़ घरशुमारी जा निकिरंदड़ नतीजा पिणु बर्दाश्त न कया वेंदा। हुननि चेतावनी ॾिनो त जेकॾहिं घरशुमारी में बेक़ाइदगियुनि वारो अमल बंदि न कयो वियो त एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।